इहो नंगी नंग पाल थव सचो सतराम। इहो कंदो माला माल थव सचो सतराम। अर्थ परमपिता परमेश्वर या सचो सतगुरु सभिनी जो ढक ढके थो, हर हिक खे रोज़ी रसाए थो, जीअं उहे कंहिं अॻियां हथ न फैलाए। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे सॾियो वियो आहे त ए इंसान परम पिता परमेश्वर जी शरण वठ, उहो सचो ई तोखे पार पहुचाईंदो, जेको सभ जा ढक ढकण हार आहे ऐं पंहिंजे दामन आयल ॿिए कंहिंजो बि मोहताज नथो करे। 1901 ईस्वी में जॾहिं सच्चा पातशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन सेठ उभरियाराम जी वेनती ते जेकाबाद पधारिया त शहरवासियुनि ऐं आसपास जे आयल संगत साईं जन जो शानदार स्वागत कयो। स्वागत में तक़रीबन 14,000 माण्हू हुआ। सभिनी जे हथनि में गुलनि जूं मालाऊं हुयूं। हर तरफ़ जय श्री राम ऐं हर हर महादेव जी ॿोली हुई। सभु पिया चवनि त अॼु असां वटि प्रभु पाण पधारियो आहे। 101 ॿिया बि संत ऐं महात्माऊं आयल हुआ। गुलनि जे हारनि में साईं जन जूं सिर्फ़ु अखियूं ॾिसण में थी आयूं। सभिनी महात्माउनि जो विच में साईं जन रेशम जे आसन ते, जंहिंजे पासे खां तूल वियाणा रखियल हुआ ऐं सभिनी खां मथाऊं ठहियल हो, ईअं शोभा ॾेई रहिया हुआ जीअं गोपियुनि जे विच में कृष्ण। हर हिकु सिर्फ़ु साईं जन जे ॿहिकंदड़ चेहरे ॾिसण लाइ उतावलो हो। राति जो सच्चा सतगुरु जॾहिं सेज ते पधारिया त भाई बेगो, जेको सेठ वटि मामूली नौकर हो, साईं जन जा पेर दॿाइण वेठो। जेको वक़्त खां पोइ साईं जन भाई बेगे खे आराम लाइ चयो त हाणे आराम कर, पर हिन मिस्किन खे पंहिंजी क़िस्मत बदिलाइणी हुई, जो हुनखे कंहिं पंडित ॿुधायो हो त तुंहिंजे खानदान में कॾहिं बि ख़ुशहाली न ईंदी। साईं जन हिन खे 3 दफ़ा आराम लाइ चयो, पर ही पेरनि खे दॿाईंदो रहियो। आख़िर चौथे भेरे ॼाणी ॼाणणहार सतगुरनि फरमायो, सेठ बेगराज हाणे आराम कर, बस वचन निकिरण जी देर हुई। सुबुह जो सेठ उनखे भाईवारी जी आफर ॾिनी। जंहिं कम में बेगराज जो हथ उन खे ॼण अॻई भाग लॻल हो। थोरे वक़्त में बेगराज जेकाबाद जो वॾे सेठनि में ॻणजण लॻो। बेगराज जी साईं जन सां एतिरी अक़ीदत हुई जो उहो साईं जन खां बाद बि ॿुधाईंदो हो त उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो निभागो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं मां दर्शन न पायां। सच्चा पातशाह त सिर्फ़ु असांखे चङी राह ॾियण लाइ हिते कुझु वक़्तु आया। संत त ईश्वर जो रूप आहिनि। ईश्वर कॾहिं बि जनम मरण जे बंधन में न ईंदो आहे। हू नूरानी नूर आहिनि, जंहिं वक़्तु यादि कयो हमेशह गॾु आहिनि। उन ई मां असांखे उहा सुध पवे थी त सिर्फ़ु सतगुरु मार्फत ई इंसान पंहिंजी क़िस्मत बदिलाए सघे थो। इहो सखी लजपाल थव सचो सतराम। इहो गुलनि गुलज़ार थव सचो सतराम। अर्थ उहो भगवान ई सभ जी लज जी रक्षा करे थो ऐं उहो ई सची सारा जे लाइक़ु आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे सम्झायो वियो आहे त उहो सभिनी जो मालिक ई हर हिक जी लज रखे थो, रक्षा करे थो। जेको बि उन जी शेवा में आयो यानी पाण खे अर्पण कयो, पोइ प्रभु उन जे हर हिक कम खे पाण संभाले थो। सिर्फ़ु उहो ई सची सारा जे लाइक़ु आहे। सिंध जे सदा हयात संत साईं कंवरराम साहिब वटि जरवार जे ॻोठ में गढ़ी यासीन जो दीवान करमचंद पंहिंजे ॿारनि सां
जेको मुख्तियारकार रहियल हो, कुछ ॾींहं दीवान साहिब जी तबियत किरण लॻी ऐं थोरे वक़्त में नब्ज़ वग़ैरह छॾाए वई ऐं ईअं महसूस थी रहियो हो प्राण परवास करे विया आहिनि। दीवान साहिब जी धर्मपत्नी भगत साहिब वटि अची अर्ज़ु कयई त साईं, हिते रोईंदा ईंदा आहिनि ऐं खिलंदा वेंदा आहिनि। मां सुहागिण आयसि, हितां कीअं दुआग पाए वञा। भगत साहिब अंदर ई अंदर पंहिंजे प्रभु सचे सतगुरु खे पुकारियो। आवाज़ आयो, कंवर हिन दर ते हिन माई जे सुहाग जो वार विंगो न थींदो। जोगी जेको हकीम आहे उन खे चओ त नक में नास ॾेसि। बसि नास रखण जी देरि हुई ऐं दीवान साहिब उथी वेठो। दीवान मोतीलाल, जेको दीवान करमचंद साहिब जन जो फर्ज़ंद आहे, पाण ॿुधाए पियो त असां खणण लाइ तयारु हुआसीं, पर भगत साहिब असांखे पंहिंजे सचे सतगुरु साईं सतरामदास साहिब मार्फत पिता दीवान करमचंद वापसि मोटाए ॾिनो। बसि असां उन ई मालिक जा गुण ॻायूं, उन ई मां असांखे उहा रोशनी थी मिले त असां पंहिंजो पाण खे सचे सतगुरु में समाए छॾियूं। हू पाण ई सभु कारज रास कंदो। इहो सभ जो आधार अथव सचो सतराम, सचो सतराम चओ, सचो सतराम। अर्थ सॼी सृष्टि जो बणाईंदड़ ऐं सॼी काइनात जे ज़रे ज़रे जो रक्षक ऐं रग रग में वसंदड़ प्रभु जे जाप जो सहारो वठी पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणायूं ऐं उन ई आधार सां मालिक में लीनीता थियण जी शक्ति मिले थी। मक़सदु दुनी साहिब जे हिन पद में असांखे वरी वरी सम्झायो वियो आहे त हे इंसान, हर वक़्तु उन ई सचे जो सिमरन कर, सदाईं उन खे ध्याईंदो रहो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ऐं आधार सचे खे बणाए त पोइ तुंहिंजा सभु कारज पाण ई रास थी वेंदा। मिसाल, सचा सतगुरु ठुल खां भाई सामाणा राम साहिब जन सां मोकिलाए वापसि अची रहिया हुआ त हिकु ब्राह्मण अर्ज़ु कयो त हे परोपकार जा दाता, मां पंजाब खां पंधु आयो आहियां। मुंहिंजी न्याणी जो विवाह आहे, मूंखे 500 रुपया घुर्जनि। ॿी सूरत में मुंहिंजो ही कारज अधूरो रहिजी वेंदो। तॾहिं साईं जन वराणियो त राति झोली करे तोखे राज़ी कंदासीं। ब्राह्मण वराणियो त अगरि झोली मां मूंखे मिलिया त साम्हूं वारा माइट बि टोड़े छॾींदा ऐं मुंहिंजो भेद खुली पवंदो त मूं वटि कुझु बि न आहे। मां प्रभु जो नालो खणी तव्हां वटि आयो आहियां। तॾहिं साईं जन विछायल चादर जो पलो खणी थेली ब्राह्मण हवाले कई, जंहिंमें बराबरि पूरा 500 रखियल हुआ। ब्राह्मण खे तलकीन कयाऊं त उन ई ईश्वर जो ध्यानु धरियो कर ऐं वॾाई बि उन मालिक जी कजां जंहिं ही कमु रास कयो ऐं सभ जो रखपाल आहे। उन ई मां असांखे सम्झणु घुरिजे त जेको बि मालिक खे ॿाॾाए थो त सचो उन खे सॼे भरे मोटाए थो।